अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पार्टी कारकुननि खे गिरफ़्तार करे जेलनि में बंदि कयो पियो वञे। सॼे मुल्क अंदरि कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो आहे। 26 साल कानून जे दायरे में रही एहतजाज कया आहिनि। कॾहिं बि पुलिस ऐं अवाम खे नुक़सान नाहे पहुचायो। पेशावर में कॉन्फ्रेंस कंदे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो त वॾनि ॾोहारियुनि खे पाकिस्तान ते मढ़ियो वियो आहे। नवाज़ शरीफ़ लंडन में वेही पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई। हिते जा मीर जाफ़र ऐं मीर सादिक उन साज़िश जो हिस्सो बणिया। अवाम इम्पोर्टेड हुकूमत खे तस्लीम करण लाइ तैयार नाहे। इमरान ख़ान जो चवणु हो त अॼु केपीके मां काफ़िले जी सूरत में इस्लामाबाद लाइ निकिरंदुसि। हुकूमत खौफ़ज़दा आहे। चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। असांजी औरत अॻवाणनि खे हिरासा कयो वियो आहे। हक़ीक़ी आज़ादी मार्च पुरअमन आहे। उन खे रोकण जी कोशिश न कई वञे। इमरान ख़ान चयो त न्यूट्रल्स अदलिया ऐं जजनि खे चवां थो त हाणे फ़ैसिले जो वक़्तु अची वियो आहे। कंहिं वटि बि न्यूट्रल रहण जी गुंजाइश नाहे। डिक्टेटर ऐं नवाज़ लीग हुकूमत में को बि फ़र्क़ु नाहे। कूड़ी हुकूमत पार्टी ख़िलाफ़ कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं आहिनि। हिन वक़्तु मुल्क जे मसइलनि जो वाहिद हल फौरी इलेक्शन आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त ख़दशो आहे त मुल्क में श्रीलंका जहिड़ियूं हालतूं पैदा थी सघनि थियूं। लॉन्ग मार्च खे का बि रुकावट नथी रोके सघे। ही सियासत न पर जहाद आहे। अमेरिका जी ग़ुलामी खां मौत बहितर आहे।